हाँ जी बिल्कुल नाज़रीन, जिते चौमासी जी बरसातन पूरी सिंध के तबाह किया है उते सेवण में भी 90% सेवण सिटी ऐं पसगिरदाई में मानू जेको है परेशान हाल ऐं बेयारो मददगार आहिनि। हिन वक्त असां सेवण सिटी के अंदर शहबाज कॉलोनी मोहल्ले में मौजूद आहियूं। जी महलो वॾी आबादी रखंदड़ महलो है। मुसलसल बरसात पवण सबब हींअर सेवण सिटी के मोहल्लन के अंदर भी जेको है घरन के अंदर भी जेको है बरसात जो पानी दाखिल थी वियो है। जेकॾहिं मुझो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सके, हिन वक्त भी असां शहबाज कॉलोनी के एक घर में मौजूद आहियूं जिते 4 खां 5 फुट पानी जेको है घरन के अंदर बीठो है। कच्चा घर तोड़े पक्का घर जेको है दही पट थी विया आहिनि। वधीक मोहल्ले वासी मुतासिर असां सां मौजूद आहिनि। असां संदन ॻाल्हि ॿोल कंदासीं त ज़िले इंतज़ामिया तरफ़ां या हुकूमत तरफ़ां या मक़ामी इंतज़ामिया तरफ़ां या चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां हिन महिल संदन सां कहिड़ो सहकार कियो वियो आहे या संदन जी कहिड़ी माली या इमदादी मदद कई वई आहे। घटा असांखे ड्रेनेज गटर स्कीम तां कालू साहब कट ॾिनी वई आहे। जेको नालनि जो पाणी उथले थो असांजे पासे अचे थो। को बि गटर ते ढकणो न आहे रखल। धमाल चौंक खां तव्हां जहाज चौंक ताणी ॾिसो, गटर स्कीम ताणी ॾिसो, को बि ढक न आहे ॾिनल वियो। असां सुता पियासीं, राति में एतिरो पाणी थी वियो आहे। इंतज़ामिया जी टीम ॾे असां भॻा डुकिया खोड़ आहियूं। साईं आसिफ शाह ॾे असां फ़ोन कराई आहे, तुंहिंजे हिन SDM ॾे फ़ोन कराई वई आहे। कालू ॾे सां था मिलूं, कालू चए थो त पीरल साहब सां मिलो, पीरल साहब चए थो कालू सां मिलो। ॿिन्हिनि जी मिली भगत आहे त हींअर जेको बरसातियूं पवनि पियूं इन्हनि जो माल कहिड़े नमूने सां असां खाई सघूं था। असां त घणी भॼ डुक कई आहे। मां बचा वठी 15 वारनि जे ऑफिस में वियो आहियां, SDM जे ऑफिस में वियो आहियां ऐं छा नालो अथसि DSP ऑफिस वियो आहियां। उन खां पोइ कालू साहब खे मूं ॿधायो आहे। कालू साहब जेको फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे। कालू साहब ज़मीन खां 2 फुट मथे थो उॾामी ॻाल्हाए। कालू छो जो असांजे पाड़े जो ई आहे, वो पुराने स्टाफ ते तो रहे। असां शहबाज कॉलोनी में था रहूं। को भी मदद असांखे कंहिं हुकूमत जे तरफ़ां कोन मिली आहे। को जेको आहे सो एहलकार हुन हुकूमत जे तरफ़ां असां कोन आयो आहे, को मौजूदु कोन्हे। को कुझु बि कोन थियो आहे। इहो ई था चऊं त ग़रीब माण्हू न को इमदाद मिलियो आहे, न को तंबू मिलियो आहे। ॿार राति जो परेशान सुम्हण लाइ असांजे ॿोॾ लॻी पई आहे। सॼे घर में पाणी अची वियो आहे। जो हिकिड़ो टेंट बि न मिलियो आहे, हिकिड़ो कटो बि न मिलियो आहे। इहे बचा असांजा वेठा आहिनि, कंहिं बि असांखे सपोर्ट कोन कई आहे, मदद थी न आहे असांजी। पाणी असांजे घरनि में ॾिसो पिया, पाणी लॻो पियो आहे। नंढा नंढा ॿार राति जो किथे सुम्हारियूं, खटियूं सॼियूं खटियुनि ताणी पाणी चढ़ी वियो आहे। जो बस इहो ई अर्ज़ु आहे असांजे ग़रीबनि खे, रुगो तंबू बंबू या को राशन या हे पाणी असांजो गडराए इहो ई मदद बस करे। का त असांजी मदद कयो न भाउ तव्हां बि। असां नंढा नंढा बच्चा आहिनि, तारीख़ कंहिंजे दरवाज़े ते वेंदासीं न बाबा। असांखे कुझु असां लाल बाग में सुबुह खां वठी शाम ताणी वियासीं, असांखे का शइ कोन मिली आहे। असां पोइ बि कुझु बि न ख़ाली खामखा रुगो कूड़ पिया आणनि। का भी मदद कान थी आहे। न बाबा, असांखे रुपयो बि हराम आहे। असांखे का शइ कान मिली आहे। खामखा कंहिं बि क़िस्म जी मदद कान थी आहे। बसि इहे असांजी इहा तव्हां ॾिसो पिया। असां इहे त ॾिसो पिया, नंढड़ा बच्चा आहिनि। हाणे निकिरण लाइ असां परेशान आहियूं। केॾांहुं बचा वठी वञूं, हेतिरा सामान केॾांहुं खणी वञूं। असांजी कुझु त मदद कयो न भाउ। केर बि न आयो असां वटि। न ये तंबू राशन, ये वॾा माण्हू, ये पुलिस वारा, केर बि असां वटि कोन आयो आहे अञा ताईं। का भी तव्हांजी मदद न थी? केर बि कोन आयो असांजे मदद के त छॾ असांखे सामान खणी ॾियनि त असां ॿाहिरि ई निकिरूं। तंबू हणी अचे त वियो, असांखे उहो बि कोन मिलियो। नंढा नंढा बच्चनि खे खणी किथे वेंदासीं हींअर मींहं में। घरनि में पाणी बीठो आहे। 4 पारा, इहे 4 ई पासा आहिनि। इन पासे बि घर, इन पासे बि घर, असां विच में आहियूं। अच्छा हाँ, इन पासे भी हलो, इन पासे भी न अञा असांखे लट्टूं पिया आणूं। ये जेको दल साहब केरु आहे, इहे न असांखे लट्टूं पियो आणूं। अखियूं पई ॾेखारे एॾो। हाँ चओ आहे चार्ज लाइ चए थी राशन तव्हांखे ॾियूं। कोन आहिनि असां वटि राशन माशन। हा, वरी कलाक खां बि तव्हां मीडिया वारे असांखे भरियो। पोइ इहो पंहिंजे पेट में विधो अथनि। हा, मुराद अली शाह, आसिफ शाह हो। आसिफ शाह अधु कलाक सां सभु हुआ।
रोड ब्लॉक करे वेठासीं, सभु आया पर सभिनी चयो अधु कलाक सबर कर, असां राशन खणी था अचूं। वरी विया मगरब जे अज़ान खां पोइ असां मोटी आयासीं। तव्हांजी का बि मदद न थी आहे? कोन बि थी आहे, कुझु बि का शइ कोन। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे मुराद अली के छा आयो न ओट वठण थी अचे, ओॾीमहिल नौकरी थी ॾियां, इहे थी ॾियां, ग़रीबनि जा घर थी ॾायां, इहे थी ॾियां, पोइ असांखे कुझु ई कोन थो ॾिए, ख़ाली ओट खणी थी वञे। ओॾीमहिल गाड़ी अचनि था हिते, गाड़ी भरे खणी थी वञे, असांखे त ॾिसण बि कोन था अचनि। असां वञूं ॾिसूं ग़रीब ॿुढे आहिनि या कोन ॿुढे। हा जी बिल्कुलु, जीअं त तव्हां शहबाज़ कॉलोनी जे रहवासियुनि ऐं मुतासिरनि जा वीचार ॿुधा, हुननि जो इहो ई चवणु आहे त न को DC जामशोरो, न को असिस्टेंट कमिश्नर सेवण, न कोई कंहिं चूंडियल नुमाइंदे तरफ़ां असांजी हिते का माली सहायता कई वई आहे, न कोई कंहिं क़िस्म जी इमदादी मदद असांजी कई वई आहे। त हिननि हुकूमत सिंध खां मुतालबो कयो आहे, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं MNA सरदार सिकंदर अली रापोटो खां इहो मुतालबो कयो आहे त खुदारा शहबाज़ कॉलोनी जे रहवासियुनि जी फौरी तौर ते जेको आहे माली मदद कई वञे ऐं हिननि जे घर में जेको मौजूदु गटर जो ऐं बरसातुनि जो किनो पाणी मौजूदु आहे उनखे फौरी तौर ते नेकाल कयो वञे, ताकी हितां जा रहवासी पंहिंजे बचड़नि सां बाआसानी पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु शकील अहमद चन्ना, जेकब TV न्यूज़, सेवण शरीफ़।